नौशर फिरोज खां ख़बर शामिल कई पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह भरिसां ॻोठो नवाज़ियो भान में बिरादरीअ जो हथियार बंदनि जो हारीअ जे घर मथां औरतुनि ते तशदुद, हिकु औरत जी तज़रीर, 3 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी, ठारू शाह अस्पताल दाख़िल, जवाबदार फरार। ठारू शाह भरिसां ॻोठो नवाज़ियो भान में हारी सिकंदर अली भान जे घर ते मामूली ॻाल्हि तां हला करे चादर चौदीवारी जो तक़दुस पैमाल कंदे घर में काहे पिया ऐं घर जे पर्देदार औरतुनि ऐं घर में मौजूदु मर्दनि मथां लठुनि ऐं हथियारनि जे कुंदाकनि जा वार करे खेनि शदीद ज़ख़्मी करे हवाई फायरिंग कंदे फ़रार थी विया, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे ठारू शाह अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते ज़ख़्मियुनि सिकंदर महरूफ़ मीडिया खे ॿुधाईंदे चयो त शौकत, निसार, सनाउल्ला, दीदार, मुख्तियार, मंज़ूर कुर्बान ऐं ॿिया हथियार खणी असांजे घर में दाख़िल थी दहशत फैलाए औरतुनि जी तज़लील करण समेत औरतुनि खे तज़लील कयो ऐं जॾहिं त हथियार बंदनि जिन असांजे मथां लठुनि ऐं कुहाड़ियुनि ऐं असला जे कुंदाकनि सां हमिलो कयो, जंहिंमें असां जूं 3 औरतूं मुस्मात मुनवर भान, सुमेरा शुमैला भान ज़ख़्मी थी पियूं आहिनि। हुननि चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे, रोज़ रोज़ असां ते हमला करे हीसाइनि पिया, जॾहिं त हुननि जो ॾोहारी क़िस्मनि जे माण्हुनि सां वास्तो ऐं असांखे अगवा क़तल करण जूं धमकियूं था ॾियनि। छा थियो आहे? मंजूर भान, साईं मुंहिंजा शौकत भान, निसार भान, संसार भान ऐं मुख्तियार भान। साईं असांजा हिते असांजो केर बि कोन्हे, असां 2-3 ॼणा जा सभु असांजा ॿार हिन खे टूटियुनि में किथे हिनखे हला करे विड़ी आहिनि, थोरे ॻाल्हि मसइले तूं छा इन तूं धक हणी आने झेड़े करण वारो मंज़ूर आहे। भान आयो पाण असां भान आहियूं। कहिड़े ॻोठे चयो? ॻोठ नवाज़ियो भान। जेका विड़िया आहिनि केरनि? उहे बि भान आहिनि। तव्हांजा छा थियनि? हाँ, छा थियनि तव्हांजा? हे पाण में सोटनि जेका विड़िया आहिनि। कंहिं सां धक हणियो आहे हिनखे? शौकत, धक छा सां लॻल आहिनि? धक नंढा कुआड़ी साईं।